अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। यो हाल वाल बा सुबह सुबह साण मुंहिंजो दरवाजे जी बेख कढी छॾी अथव खड़ खड़ खा लॻी पई आहे चकर छा खेलंदा है जुमा खान फोड़ी हलाए आयूं लाइट जी सॼो पाड़ो परेशान आहे लाइट खां सवाइ सॼो पाड़ो ऊंदहि में आहे। अरे आचार वारे ॾींहुं जुमे तव्हांखे फोड़ी ॾिनी आहे अॼु त ख़मीस आहे वरी बची जुमे जो दर खड़कायो अथव। जुमा खान रुगो तोखां फोड़ी कोन वरिती आहे आचर खां वरिती आहे सूमर सिरुन वारे खां वरिती आहे अरबू ऐं खमीसे बि ट्रांसफार्मर जो ख़र्च ॾिनो आहे। अरे बाबा उन खां वञी भली वठो उहे त कुंडे ते कम था हलाइनि मां त मीटर ते बिजली हलाईंदो आहियां। जुमा मीटर हुजे या कुंडी फोड़ी सभिनी खे ॾियणी पवंदी वॾो ख़र्चा ट्रांसफार्मर दा मरी पिया। अरे हफ़्तो ई कोन गुज़रियो आहे त मूंखां 1000 था वठी आयो हींअर वरी मुचली करे अची मुंहिंजे दर ते बीठा आहियो। जुमा असां पाड़े जो भलो था कयूं तूं वरी असांखे बुरो भलो थो चई वञ पैसा खणी आ। सदिक वञाव सही ॻाल्हायो था ॼण गुल दवा त मां छटियो। अरे मुंहिंजे बाबे जूं बैंकूं आहिनि उन में ॾोकर पिया जो मां खणी अची तव्हांखे ॾियां। ओ बा पैसनि खां अथव मुंहिंजी तोब मां पैसा कोन ॾिनोसांव बाबा। वकीलनि खे पैसा ॾींदे बाक़ी पाड़े वारनि जी सहूलियत लाइ पैसा न ॾींदो। अरे इहा सहूलियत आहे हा इहा सहूलियत आहे असांजे ट्रांसफार्मर में 8 कालूननि में थी लाइट वञे वञी पैसा हुन खां वठो न। मां असां सभु पैसा ने ट्रांसफार्मर ते ख़र्च कया हा। अरे हाओ हाओ मूंखे ख़बर आहे जेके पैसा तव्हां ट्रांसफार्मर ते ख़र्च कंदा आहियो सभु ॾोकड़ खायो था वञो शिकिलियूं ॾिठियूं था पयूं ॼण रिढ खे ज़ुकाम थियो आहे। तूं भली पाड़े वारनि खां कसम खणा असांजो केतिरो ख़र्च थींदो आहे। बाबा हींअर मूं वटि टेडी पाई बि कोन्हे हरू भरू मुंहिंजो ब्लड प्रेशर न वधायो किथे मूंखे गुर्दे में अटैक न पइजी वञे। मां पैसा ॾे पोइ तोखे गुर्दे में अटैक पए या गोॾे में पई पैसा ॾे सॼो पाड़ो परेशान लॻो पियो आहे। जुमा पैसा ॾी थो या जवाब थो ॾी। बाबा मुंहिंजो खुथो जवाब मां 4000 रुपया बिजली जे बिल जा भरे वेठो आहियां। बाबा मूं वटि आहे छा हिकिड़ो त नंढे वारो पखो आहे उहो बि ॿुधाए न कीअं थो हले हीअं थो हले ॼण पोड़े खे सीउ वरितो आहे। अरे दे पखो तो हलाई या असांखे बुझा तो दी अबा को कुदरती बुझो अचेव बाक़ी तव्हां त ग़रीबनि लाइ आज़ार करे छॾियो आहे। अरे आज़ार असांजे करे कोन तो थे गर्मी ऐं मच्छरनि जे करे तो थे आज़ार। बाबा लाइट ठहंदी त इहो मसलो ख़त्म थींदो न ही त हरू ज़िद करे वेठो आहे। हे जे ज़िदी रहो न असांजो बि ज़िद आहे पैसा वठंदासीं। अरे हिन जे पीउ खां बि वठंदासीं पैसा हिन जे पैसनि जे करे सॼो पाड़ो परेशान कोन कंदासीं। अच्छा अच्छा ज़िद था कयो हा हा ठीकु आहे मां तव्हांजो बंदोबस्तु कयां थो। हा बाबा हा वञ अंदर 1000 खन खणी आ। अरे 1500 वठो तो सभन का 1500 वटान। हा हा गंज गंज बीहो बीहो मां बंदोबस्तु करे थो अचां। ओदा हे खणो पखो पको खणो वञी ट्रांसफार्मर जो इलाज करायो असां वञी गर्मीअ में सुम्हूं था खणो पको तव्हांखे। अरे पको घणा कंदो अरे बाबा हल